موقوفون عند ربهم يرجع بعضهم إلى بعض القول يقول الذين استضعفوا للذين استكبروا لولا أنتم لكنا مؤمنين قال الذين استكبروا للذين استضعفوا أنحن صددناكم عن الهدى بعد إذ جاءكم بل كنتم مجرمين وقال الذين استضعفوا للذين استكبروا بل مكر الليل والنهار إذ تأمروننا أن نكفر بالله ونجعل له أندادا وأسروا الندامة لما رأوا العذاب وجعلنا الأغلال في أعناق الذين كفروا هل يجزون إلا ما كانوا يعملون صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا. अल्लाह पाक जे कलाम मुक़द्दस मां सूरह सबा जी आयत नंबर 31 खां तिलावत आहे। अल्लाह साईं इन्हनि आयतुनि जे अंदरि काफ़िरनि जे मुतालिक़ दुनिया में जेके उन्हनि जा रवैया हूंदा हुआ उन्हनि खे रब साईं ॿुधाइणु फरमायो ऐं आख़िरत जे अंदरि जेके उन्हनि जा रवैया हूंदा अल्लाह पाक उन्हनि खे अॻ में असांखे ॿुधाए करे ख़बरदार करणु फरमायो त आख़िरत जे अंदरि जेके मुनकर हूंदा उन्हनि जो हाल इहो हूंदो आहे। उन खां अॻ में जो इंसान जेको आहे पाण बाद में पशेमान थिए तकलीफ़ अचे अॻ में अल्लाह तबारक व तआला जे इन क़ुर खे पढ़ी ॿुधी आख़िरत वारे अज़ाब खां पंहिंजो पाण खे बचाए ऐं अल्लाह तबारक व तआला जी फरमाबरदारी करे हिदायत वारो रस्तो अपनाए मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी करे ताकि आख़िरत जे अंदरि जेका सज़ा आहे अज़ाब आहे उन खां पंहिंजो पाण खे बचाइण जी इंसान कोशिश करे। काफ़िर छा चवंदा हुआ जॾहिं उन्हनि जे साम्हूं क़ुर पढ़ियो वेंदो हुयो त उहे काफ़िर चवंदा हुआ त क़ाल लज़ीन कफ़रू ला तस्मअू लिहाज़ल क़ुरान, चवंदा हुआ त हिन क़ुर पाक खे न ॿुधो वल्ग़ौ फ़ीहि लअल्लकुम तग़लिबून ऐं तव्हां इन क़ुर जे मुक़ाबले में शोर कयो लघु ॻाल्हियूं कयो अहिड़ी ॻाल्हियूं कयो जो क़ुर जो आवाज़ माण्हुनि ताईं पहुचे ई न। अहिड़े क़िस्म जो काफ़िर जेके आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जो रुकावटूं जेके आहिनि विझंदा हुआ क़ुर पाक जे आवाज़ में। जीअं अॼुकल्ह तव्हां ॾिसो गाने जे आवाज़ ते एतिराज़ न आहे, बिदअत जो शिरक जो आवाज़ हुजे उन ते एतिराज़ न आहे, पर जेकॾहिं क़ुर पढ़ी करे ॿुधायो वञे त माण्हुनि जा हक़ यादि अची वेंदा। चवंदा त पाड़े वारनि खे रदी पिटे बीमार रहनि था फलाणो थिए थो सरकारी पाबंदी आहे। अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि इहे काफ़िर अॻ में बि क़ुर पाक जे आवाज़ ते पाबंदी आणण जी कोशिशि कंदा हुआ ऐं उन खां बाद में उनजे बावजूदि जॾहिं उन्हनि खे क़ुर ॿुधायो वेंदो त काफ़िर चवंदा हुआ त बाबा असां ईमान कोन आणींदासीं, ॻाल्हि आहे सिधी, तव्हां भली कणी असांखे सम्झायो असांखे क़ुर पढ़ी करे ॿुधायो असां सम्झूं था त तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे सही आहे पर न मञींदासीं। हिकिड़ो माण्हू जो ज़िद करे बीह रहे हिकिड़ो माण्हू ऊंधो थी बीह रहे त हाणे उनखे ज़ोरी ज़बरदस्ती माण्हू मथे करे चवे त हा बाबा तूं क़ुर खे मञी त कोन थींदो। अल्लाह तबारक व तआला दुनिया में इंसान खे बा इख्तियार पैदा करणु फरमायो, बा इख्तियार छॾी क़ुर खे तव्हां मञो में तव्हांजी मर्ज़ी जेकॾहिं न मञींदव आख़िरत जे अंदरि अहिड़े क़िस्म जो अज़ाब अथव। त काफ़िरनि जी उन रविश खे अल्लाह साईं क़ुर में बयानु फरमायो, फरमाईंदा वक़ाल الذين كفروا لن نؤمن بهذا القرآن ولا بالذي بين يديه, चई काफ़िरनि चयो लन नुमिन बिहादल क़ुरआन हरगिज़ ईमान न आणींदासीं न क़ुर जे मथां वला बिल्लज़ी बैन यदैहि ऐं क़ुर खां अॻ में जेके किताब आया उन्हनि किताबनि खे बि न मञींदासीं। वलौ तरा इज़ ज़ालिमून मौक़ूफ़ून इन्द रब्बिहिम, काश जेकॾहिं तव्हां ॾिसो हा जॾहिं ज़ालिम बीठा हूंदा अल्लाह जी बारगाह में उते चवंदा यरजिउ बअदुहुम इला बअदिल क़ौल, जॾहिं ॾिसंदा त असांजे अमलनि जे करे साम्हूं जहन्नम भड़के थी पई जहन्नम जे अंदरि उछलायो वेंदो त उन वक़्त में हिक ॿिए खे चवंदा त ज़ालिम तो मूंखे तबाह कयो तो मूंखे मशवरो ॾिनो त क़ुर न ॿुधंदो, हिक ॿिए खे चवंदा दोस्त दोस्त खे चवंदा जेके हुनजा ज़िमेदार हूंदा पाड़े वारे खे ॿाहिरि पंहिंजे भाउ खे जेकी बि रुकावट उन्हनि जे लाइ सबबु बणियो पोइ हाणे कहिड़े अंदाज़ में को माण्हू कहिड़े अंदाज़ में क़ुर जी रुकावट जो सबबु थो बणिजे को कहिड़े अंदाज़ में क़ुर पाक जी रुकावट जो सबबु बणिजे थो। सिर्फ़ु माना थोरी थोरी ॻाल्हियुनि जे करे इन क़ुर जे रस्ते में रुकावट जो जीअं दुनिया जे अंदरि तव्हां ॾिसो त
इंसान जे अंदरि कमी कोताही त हर इंसान जे अंदरि आहिनि, पर शर्म कंहिं क़ुर पाक जे पढ़ाईंदड़ खां उस्ताद खां ग़लती थी वञे, बसि हुन ग़लतीअ खे एॾो वठी करे पुछ खे वठी छिकींदा, पोइ अची करे उन्हनि खे वेड़ा गिला कंदा, चवंदा क़ुर वारा हेड़ा, क़ुर वारा हेड़ा, क़ुर वारा हेड़ा। ज़ाहिर आहे पोइ माण्हू क़ुर वारनि खां मुतनफ़िर थींदो, पंहिंजे बचड़नि खे क़ुर न पढ़ाईंदो। इहो बि सबबु आहे इन जो क़ुर वारनि खां पंहिंजे पाण खे परे करे। हालांकि मुआशरे जे अंदरि ग़लतियूं हर इंसान जे अंदरि आहिनि, ग़लतियूं हर इंसान जे अंदरि आहिनि, ऐं ॿियो त हिकिड़े जी ग़लती ॿिए जे मथां न आणिबी। पर तव्हां ॾिसो त मुआशरे में जेकर छड़न खे मुले खां ग़लती थी वञे त बसि पोइ सभु जेके आहिनि, जीअं न गुलर जेके आहिनि कुतनि वारा हूंदा आहिनि, सभु जेके हिकिड़ो कुतो जो भौकाड़ करे त सभु हुन सां गॾु भौकाड़ करणु शुरू कनि। त हिते बि हशर इहो आहे, माना मौलवी शरन का हिकिड़ी का ग़लती करे त बसि पोइ उनखे हिकिड़ी ग़लती खे वठी करे पोइ सभु जेके आहिनि क़ुर जा मुखालिफ़ वेही करे हुनजे मथां बकवास कंदा। नतीजो इहो निकिरंदो जो पाण बि क़ुर खां मारूम, पंहिंजे बचनि खे बि क़ुर खां मारूम। ज़ाहिर आहे जेको क़ुर वारनि सां मोहबत न कंदो हुनजे बचनि जे सीननि में अलाह क़ुर खे खसे छॾींदो। दुनिया जे अंदरि खणी कहिड़ो बि हुजे, कमज़ोर हर इंसान आहे, गुनाहगार हर इंसान आहे, कोई गुनाहनि खां पाक न आहे, मासूम गुनाहगार अलाह जा नबी आहे। समझो था ॻाल्हि? अहिड़े नमूने सां काफ़िर बि कंदा, पोइ हिक ॿिए खे चवंदा। रब फरमाए त आख़िरत जे अंदरि हिक ॿिए खे चवंदा, यरजिउ बअदुहुम इला बअदिल क़ौल, हिक ॿिए जे तरफ़ रुजू करे चवंदा त बअदुहुम इला बअदिल क़ौल, ॻाल्हियूं हणंदा हिक ॿिए जे मथां। यक़ूलु الذين استضعفوا للذين استكبروا لولا أنتم لكنا مؤمنين। फरमाई त कमज़ोर चवंदा मुतकब्बिरन खे चवंदा, जेके वॾाई ख़बर हुआ उन्हनि खे चवंदा आख़िरत में, लौला अंतुम, तव्हां असांखे ईमान आणण जी तव्हां असांखे न ॾींदा हुयो इजाज़त। माना वॾेरनि खे, जेके मुलाज़िम वॾेरनि वटि कंदा हुया नौकरी या सरदार। ज़ाहिर आहे जंहिं क़ौम जो वॾेरो पाण बेनमाज़ी हूंदो त उन क़ौम जे अंदरि नमाज़ जी तौफ़ीक़ कीअं मिलंदी? माण्हू पंहिंजे वॾे खे ॾिसी करे मुतवजह थींदो हुन कम जे तरफ़। जेकॾहिं वॾो जेकॾहिं दीन जा कम कंदो, नेक कम कंदो, त नंढो बि हुनखे ॾिसी करे ऐं पाण जेको आहे नेक कमनि जे तरफ़ मुतवजह थियणु शुरू थींदो। पोइ हाणे कंहिंजे नसीब में न आहे त अलॻि शइ आहे, पर हक़ीक़त इहा आहे त तव्हां ॾिसो त वालिदैन खे बि काफ़ी मामलनि में इन जे करे सुधरणो पवंदो आहे। जेकॾहिं वालिदैन पाण संजीदा तबियत जा मालिक हूंदा न, पंहिंजे बच्चनि खे सुधारण जे लाइ पाण सुधरी वेंदा। छो त हुनखे ख़बर आहे पाण नमाज़ पढ़ंदासीं त मरी वेंदासीं, त बच्चा सुभाणे नमाज़ पढ़ंदा, हुनजे ज़हन में ॻाल्हि वेहंदी त असां नमाज़ पढ़ंदो, असां वरी अंबा नमाज़ पढ़ंदी। असांखे पाण खे, असां नंढा हूंदा हुआसीं, मासूम हूंदा, असांखे यादि आहे त सुबुह जी अज़ान ईंदी त जेको आहे अॻो जेको असांखे आंगुर खां वठी फजर जी नमाज़ ते वठी वेंदो, शौक़ु हूंदो हुन वक़्त में नमाज़ुनि जो। ख़ैर फरमाईंदा यक़ूलु الذين استضعفوا للذين استكبروا لولا أنتم لكنا مؤمنين। कमज़ोर चवंदा वॾेरनि खे, तव्हां जेकॾहिं छॾियो हा असांखे त असां ईमान आणियो हा, तव्हां असांखे ईमान खां रोकियो। قال الذين استكبروا للذين استضعفوا। हाणे इहो जेको आहे अमल आहे, माना वॾे जी ताबेदारी जे हवाले सां, उन हिसाब सां इहा ॻाल्हि सही आहे त वॾो जेकर अमल कंदो त नंढो खे अमल जी तौफ़ीक़ मिलंदी। पर वरी ॿिए हिसाब सां जेकर ॾिसे ज़िमेदारी जे हिसाब सां, त ज़िमेदारी हर इंसान जी पंहिंजी आहे। ईअं नथो अची सघे त वॾो जो नमाज़ न पियो पढ़े त नंढो चवे त वॾो न पियो पढ़े मां बि न पढ़ा। न, वॾे खे पंहिंजी नमाज़ न पढ़ण जी पंहिंजी सज़ा मिलंदी, नंढे खे पंहिंजी नमाज़ न पढ़ण जा पंहिंजा पादर लॻंदा। क़ुर हुनखे बयानु फरमायो, फरमाईंदा قال الذين استكبروا للذين استضعفوا أنحن صددناكم عن الهدى। फरमाईंदा वॾेरा चवंदा, वॾाई कंदड़ चवंदा, कमज़ोरनि खे चवंदा, अनहनु सददनाकुम, छा असां तव्हांखे झलियो हुयोसीं, छा त हिदायत ॾे न वञो। माना ज़ाहिर आहे कंहिंखे को बाह खां पकड़े त न बीठो आहे त नमाज़ ते न वञो, झले बीठो हुजे, जंहिं खां पकड़े बीठो हुजे नमाज़ न वञे, ईअं त कोई कोन थो करे न। हा रवैया हुनजा अहिड़ा आहिनि, हुनजा प्रकार संगत में दोस्ती, जीअं साले जी सोबत हूंदी त तव्हांखे नमाज़ ते वठी वेंदो, कंजरे जी सोबत हूंदी त उहो तव्हांखे वरी वञी जेको आहे फिल्मनि ते ऐं इन्हनि ते नशन पतनि ते वठी वेंदो। त रोकण जो मुराद इहा आहे, माना उन आदत जे अंदरि इंसान घिरी थो वञे। सोबत जेकर हूंदी मवाली सां त मवाली बणाईंदो, सोबत हूंदी जेकर क़ुर वारे सां क़ुर वारो बणाईंदो, सोबत हूंदी नमाज़ी सां त नमाज़ी बणाईंदो। तंहिंजे करे चवंदा आहिनि पंहिंजी सोबत खे सिधो कयो, सोबत साले तोरा साले कोन, साले जी सोबत तव्हांखे साले बणाईंदी, जेकर कमीनो हूंदो उनजी सोबत तव्हांखे बि कमीनो बणाईंदो। तंहिंजे करे सोबत साले जी सोबत बि वॾी नेमत अल्लाह पाक जी। फरमाईंदा अनहनु सददनाकुम, चवंदा कमज़ोरनि खे चवंदा असां तव्हांखे रोकियो हुयोसीं, छा त हिदायत ॾिना वञे। बाद इज़ जाअकुम बल कुंतुम मुजरिमीन, उन खां बाद में जो हिदायत तव्हांजे तरफ़ आई, बल्कि तव्हां पंहिंजे अमरनि जा पाण ज़िम्मेदार आहियो, तव्हां पाण मुजरिम आहियो, असांजे मथां छो था इल्ज़ाम हणो। वक़ाल الذين استضعفوا, कमज़ोर चवंदा ॾाढनि खे, मुतकब्बिरनि खे चवंदा कमज़ोर, हाओ मञूं था असां त असांजी बि कोताही आहे, पर तव्हांजा मिक्र ऐं तव्हांजा फराड अहिड़ा हूंदा हुआ, जेके फराड ऐं तव्हांजा मिक्र असांखे हिदायत जे तरफ़ मुतवजह थियण जी तौफ़ीक़ ई कोन ॾींदा। उते बहस कंदा क़यामत जी ॻाल्हि चवंदा त वाक़ई असांजी पंहिंजी त कोताही आहे, पर हालात तव्हां अहिड़ा पैदा कया जंहिंजे करे असां जेको आहे दीन खां फिरी करे वञी शैतान वारे रस्ते ते वेही रहियासीं।
وقال الذين استضعفوا कमज़ोर चवंदा मुतकब्बिरन खे बल मकरुल लैल वन नहारी बल्कि तव्हांजो फरेब रात ऐं ॾींहुं अहिड़ो हूंदो हुयो इज़ तअमुरूनना अन नकफुर बिल्लाहि उहो असांखे इशारो ॾींदो हुयो हुकुम कंदो हुयो त असां अल्लाह जो इनकार कयूं व नजअल लहू अंदादा तव्हांजा पंहिंजा प्रकार अहिड़ा हूंदा हुया त असांखे इहो मैसेज मिलंदो हुयो त असां अल्लाह सां गॾु ॿियनि खे शरीक बणायूं व असरुन नदामत लम्मा रअउल अज़ाब फरमाईंदा पाण वॾो पेशेमान थींदा आख़िरत जे अंदरि जॾहिं अज़ाब खे ॾिसंदा अल्लाह अकबर जॾहिं अज़ाब खे ॾिसंदा न रिवायत में अचे थो त अल्लाह तबारक व तआला हिकिड़े जेको गुनाहगार खे हिन में पेर जे अंदरि हिन जी जहन्नम जी ज़ंजीर जी बेड़ी जो हणंदो उनखे बेड़ी जो लॻंदी त उनखां बाद में जहन्नम जो हिकिड़ो शोलो ईंदो उहो शोलो जेको आहे सॼे जिस्म जे गोश्त खे ॻारे करे वञी हेठि पेटो हिकिड़ो शोलो सॼे जिस्म जे गोश्त खे जेको आहे रोड़े करे ॻारे करे हेठि पिया छॾे वरी उन जे मथां कुल्लमा नज़जत जुलूदुहुम बदलनाहुम जुलूदन गैरहा लियज़ूक़ुल अज़ाब वरी उन जे मथां वरी ॿी खल वरी ॿियो जिस्म चाढ़े वरी उनखे अज़ाब जो मुब्तला कंदासीं कुरान फरमाए वजअलना अल-अग़लाल फी अनाक़िल लज़ीना कफ़रू फरमाईंदा काफ़िरनि जे कंधनि जे अंदरि असां लोह जा जहन्नम जा बरियल गट विझंदासीं अग़लाल चइबो तोक खे गट खे चइबो जी लगाम विझबो न हीअं जीअं कैदी खे पियल हूंदो आहे बेड़ी कंध वारी जेका आहे गोल जेका ठहियल हूंदी आहे हिकिड़ी त उहा जेका आहे पियल हूंदी आहे फरमाई त अहिड़ा जेके गट उन्हनि खे गिची में विझंदासीं ऐं जहन्नम जे अज़ाब जे अंदरि उनखे उछलाईंदासीं फी अनाक़िल लज़ीना कफ़रू फरमाईंदा काफ़िरनि जे इन में गिचनि जे अंदरि लोह जा जेके जहन्नम जा गट पियल हूंदा हल युजज़ौन इल्ला मा कानू यामलून फरमाईंदा न बदलो न वेंदो इहो बदलो उन्हनि खे मिलंदो फरमाई ॿिए कंहिंखे अहिड़ी जज़ा कोन मिलंदी सज़ा अल्लाह ना इंसाफ़ न आहे इहो बदलो उन्हनि खे मिलंदो जंहिं अहिड़ा अमल कया हूंदा जंहिंजा कम अहिड़ा हूंदा उन्हनि कमनि वारनि खे उन्हनि जे कमनि जी सज़ा मिलंदी बाक़ी अल्लाह हरू भरू रब सां कंहिं सां बि न कर फरमाए अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह जी क़ुरान खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।